अस्सलाम वालेकुम दोस्तों, माता जो मसाज हीरो अज असां पंहिंजे स्टूडियो ते मौजूद आहियूं ऐं सभु आर्टिस्ट मौजूद आहिनि ऐं पंहिंजे यूट्यूब जी रिकॉर्डिंग जे लाइ ऐं ख़ासि करे ईद जो हिकिड़ो असां गानो ठाहियो आहे जेको गानो रिकॉर्डिंग जे करे ही सभु दोस्त गॾु थिया आहिनि। हे ॾिसो था सभु दोस्त गॾु आहिनि ऐं चांहि जो बड़को बि मूंखे मिली वियो आहे। बाक़ी मिलिया मोहबगे हे असांजी सिंगर मोहब अली जी महिरबानी आहे जेको असांखे चांहि बि पीआरे थो। वीडियो असांजा ठहंदा बिल हे थो करे। चांहि खणी आ बा हिकिड़ो फिको आ बाबा अल्लाह जे नाले ते खैरात दे बाबा। अगर दुआ करके सोनी ज़ाले मिले अल्लाह कंदो मिली वेंदा बा बाबा अल्लाह जे नाले ते डाविया बा माफ कर दियो ना एक मानी वटी दे बुख लगी आ माफ कर बाबा अल्लाह जे नाले ते डाविया बाबा कहीं मोता जी मदद कंदो अल्लाह तां जी मदद कंदो। बिस्मिल्लाह सौ ही ॾेई छॾ बा मौला ख़ुशि कंदुई। हे वी अॾे हे वॾा वी अॾे न त खुलिया कराए अचां। बाबा अल्लाह जे नाले ते माफ करो वॾा माफ कर अब्बा बाबा अल्लाह जे नाले ते डावी है अब्बा माफ कर न बाबा चिचड़ है ना चिमड़ी पे एक दफो चो ते माफ कर तो माफ कर न। अल्लाह जे नाले ते हिकड़ी मानी वठी जा सेठ के चओ हिकड़ी मानी च खाईंदुम दुआ कंदुम मां बाबा माफ कर केड़ी बोली समझदो भगा बिठा वेदे कमायो को नथा वजी माज़ूर तो पुट तो हुंदई न घर में पोटा हुंदई सौटा हुंदई भाईर हुंदई पर पिनण ते हिरी पिया हो। अल्लाह खुशी कंदे अल्लाह खुशी कंदे नडे विड़े छो तो बाबा जान छड़ माफ कर जान छड़ हल वाह रंगी तुझा रंग मूड ही खराब करे छजी। अबा केड़ो फकीरन के एड़े छडियो था यार। अस्सलाम वालेकुम अडेरा खुश आयो दियो को खैर साहब दियो ईद मथो अचे थी ईद में रजा टाइम पायो आ असा जे लाए ईद आहिन ना तो जेला ता है न कोने हाय बाडे तो ईद आई काते तू अगी पैसा वठे हां वठा न तो वठे थी हां दुआ कर ईद त ना आई ना हां एड़ा गड़ा नोट हाय हाय बस ना पानी दे 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 वेहो न वजे बच्चो हुकुम क्यों कराए वडेरा का खर्ची बेरो बेरो नो कयो थी न न हुकुम आ तो जो हा खोड़ खर्ची बियो खैरा खैर अल्लाह खुश लगी पई आ। हां गर्मी दिसे तो ऐ अल्लाह साह निकरे तो सफा गर्मी तो बोतल पींदी है हाँ वो चैसे स्टिंग चैसे स्ट्रिंग जवाज हाँ स्टिंग जा हो चैसे खट्टी मीठी थोड़ो अच्छा 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 काथू दी फकीरानी मां एडो जिया शाल मार जी रोज ईंदी आहे हिते हाँ हां हाँ माशाल्लाह हुकुम कर घड़ी खपे खर्ची हुकुम कर हणे को 500,000 हुकुम आ तो जो हुकुम आ तो मोबाइल रखे थी ना आए पर लिख में आ नंबर तो यो ही थी ना नंबर आयो थी मैं जो रात 9 बजे को पो खुलियल हुंदो थी हां 1000 थी वन फकीरानी दुआ कर पर रिंग कंदो माए और रिंग खण जाए सही हाँ 9 बजे को पो हां हाँ हाँ ठीक है ये बोतल काढे वई बस एती वनी 1000 जी पी जाए नालो छा बुधाई नालो करीमा माशाल्लाह जेड़ी पान सोड़ी है तेरो नालो सोनो थी हाँ ला वाह 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 सेल्फी करे हुई हाँ छो न कॾहिं
महिरबानी अने मन यादगिरी का रख दे। हाँ न हाँ बस इहो 1000 हिकिड़ो घेरो कयो थी कणकनि जो गिदरनि जो बाग बि हुई। और फोन ते राब्तो आहे न हुकुम वास्ते आहे ॾींदो मां हाँ हा हुकुम हे अल्लाह अल्लाह जो शुक्र छारे छड़ी हला अने हिते बुजो ॾियां उथी वञा। हा हिते ही हा वाह वाह हा हाय हाय अल्लाह करी खमसा त ईंदी आहे हाँ हाँ मां खमस चवंदी आहियां। लेख जी लानत थी अगर माज़ूर आयो माए थी त 10 रुपया भी न ॾिनई हे पोती ऐं हे बुरको ॾिठी त कढी 1000 ॾिनो थी लानती रे 1000 जी घर जे लाइ जेकॾहिं भाॼी वती वञे आहे कंहिं मदरसे में ॾे आहे कंहिं अंधे मंदे जी मदद करे आहे त उहो सवाब मिलई आहे न। माना बुरको ॾिसी छितो थी थो वञे इहो नथो ॾिसे त बुरके में अंदरि केरु आहे केरु न आहे बसि ईअं हवस या पुजारी अगोणे वारो फ़कीर आहे जा अगोणे वारो फ़कीर शकी न लेख लानत थी मिंट में 1000 कढी ॾिनी लंबर वरिती मां केॾे 1000 छा रखदे में 1000 ॾे तव्हां जहिड़नि को ईअं कढिजे ईअं खाइजे हुए तव्हां अलाह जे नाले ते न कंहिं अंधे खे ॾींदव न मंदे खे ॾींदव न कंहिं यतीम खे ॾींदव जंहिंजी ज़रूरत हूंदी न उनजी तव्हां ज़रूरत पूरी न कंदव तव्हां छड़ो हे ॾिसी वो हे तिरकणियूं पोइ त हीअं 1000 कढी ॾेरी वठ लंबर ॾे ख़ुदा जी का मार पई बस न मिली न हाणे 1000 वञ न फ़कीर बस जा थन न बाक़ी हेॾे अवाम खे मैसेज मां जो ॾाढो ॾींदो छा। अस्सलाम वालेकुम दोस्तों ये तव्हां वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो त इहा हक़ीक़त आहे अॼुकल्ह जेके माज़ूर आहिनि यतीम आहिनि जा जेके बेवस आहिनि सो उहे रोडनि ते पिननि था ऐं हक़दार बि आहिनि पर असां इंसान उनखे ख़ैरात नथा ॾियूं उन्हनि खे नज़र अंदाज़ करे था छॾियूं पर जेकॾहिं का औरत जेकॾहिं को बुरको को चादरी पाए करे असांखां ख़ैरात वठे थी त असां उते 10 20 50 100 1000 बि ॾेई था छॾियूं सो ख़ुदा रा इन बुराई खां बचो ख़ैरात उनखे ॾियो जंहिंजो हक़ आहे अहिड़नि कारनि जो हक़ न आहे अड़े हिन कारे त 1000 कढियो थी। दोस्तों वीडियो पसंदि आयो आहे त शेयर ज़रूरु कजो वॾी महिरबानी मासाद गिरो अॼु असां मौजूदु आहियूं पंहिंजे तालके ठुल में अवरटेक भट्टी वाईफाई जी ऑफिस में ऐं हिन जी पूरी टीम आहे ऐं असां सां गॾु असांजो पुराणो सीनियर ऐं असां एतिरा हुयासीं त नालो ॿुधंदा पिया अचूं साहबी मुबारक अली भट्टी साहिबु हेॾो असांजा भाउ नबी बख़्श कंडराणी साहिबु सो असां सां जेको आहे सो इन वाईफाई जो ऑनर जेको आहे असां सां गॾु आहे साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सर? सर अल्लाह जा एहसान है। सर तालके ठुल जे लाइ या ॿाराड़ी जे लाइ मतिलबु त पूरे तालके जे आसपास आवाम जे लाइ तव्हां जेको आहे वाईफाई किथे किथे पहुचाई आहे कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे ठुल में? सर असां पंहिंजी वाईफाई गड़ी दौड़ गड़ी पहुचाई आहे ऐं काफ़ी हेॾो जा जेके ॻोठ आहिनि उते बि पहुचाई आहे मीरपुर पहुचाई आहे वाह ऐं भटियुनि जो ॻोठ जेको भट्टी स्टाफ आहे उते बि पहुचाई आहे ऐं हेॾो बोलाकी पहुचाई आहे दीनपुर पहुचाई आहे ऐं ॿिया जेके बि दोस्त असां खां आउट ऑफ रेंज आहिनि उन खे बि असां मुहैया करे ॾियूं था पिया इंटिन जे ज़रिए जंहिं दोस्त खे बि खपे असां उनखे बिल्कुलु इंटिन जे ज़रिए नेट ॾींदासीं। बाबा कनेक्शन जेकॾहिं तव्हां खां को कराए थो त हुन में केतिरी रियायत आहे ऐं जेको आहे सो हुनखे कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे ऐं कॾहिं कॾहिं को हवा में बरसाति में जेकॾहिं कंहिंजी वाईफाई नथी हले ख़राब थी पए त तव्हांजी टीम हुन वटि घणे टाइम में पहुचे थी? साईं असांजी टीम में जीअं असांजी बरसाति बीहंदी आहे उन टाइम में असांजो माना कमु थी वेंदो आहे कलाक ॿिनि में असांजो मसइलो जेको बि हूंदो आहे असां पाण हल करे वेंदा आहियूं। वाह वाह। ऐं जेको आहे फीस आहे हाणे मुनासिबु फीस वठूं था छो जो 2 अॻे आहिनि 3 असांजी आहे उन हिसाब सां असां हाणे हिन वक़्तु शहर में जेका तमामु मुनासिबु फीस वठूं था ऐं असां वटि जेके आहिनि सुठा राउटर ज़बरदस्त राउटर आहिनि हाई क्वालिटी जा राउटर असां ग्राहकनि खे ॾियूं था। सही सही। वाह वाह। राउटर दोस्तों ही तव्हां जेको आहे सो ॿुधो साईं जन ॿुधायो त तमामु वॾी सहूलियत आहे भट्टी वाईफाई लॻाइण सां हिननि जी टीम जेको आहे सो 24 घंटा ऑलरेडी हूंदी आहे किथे बि को मसइलो थींदो आहे त उन टाइम पहुची वेंदा आहिनि। हे सर छा आहे दबली रेडियो आहे? हे असां वॾा राउटर आंदा आहिनि जेके माना हिन में नेट हैंग न थींदी आहे। अच्छा फास्ट हलदी? हा ज़बरदस्त हलदी आहे रेंज सुठे में ऐं एंटीन बि जी कवर वॾी कंदी आहे। वाह वाह तमामु बहितर ज़बरदस्त। डबो पैक आहे हे बि असां ॾियूं पिया। हिन जो छा रेट आहे सर जेकॾहिं नई कनेक्शन को कराए? साईं नई कनेक्शन कराए तो 8-9 हज़ार रुपया जेतिरी तार लॻे थी तार जो हिसाब बि लॻे थी ऐं वधीक बि लॻे थी
इन हिसाब सां 7,500 भी वठूं था, पर उहो राउटर तार जिते घटि आहे वधीक आहे उहो रेट आहे। हाँ ओतिरो रेट आहे। जी दोस्तों, ही तव्हां जेको आहे सो साईं जन जे ज़बानी वाज़े ॿुधो ऐं वाईफाई जी तमामु भट्टी वाईफाई जी तमामु घणी सहूलियत आहे असांजे टुल में। ऐं अॼुकल्ह वाईफाई हर माण्हू जी मजबूरी बि थी वई आहे, छो जो नेट अॼुकल्ह घटि हले थी ऐं वाईफाई त माशाअल्लाह 24 घंटा फास्ट हले थी। त कंहिं बि दोस्त खे नई कनेक्शन कराई आहे, स्क्रीन ते जेको ॾिनल नंबर उहो वाईफाई भट्टी जी पूरी टीम जो नंबर हूंदो, हुनजे ऑपरेटर जो नंबर हूंदो, त इन नंबर ते फ़ोन करे तव्हां बि नई कनेक्शन लॻाए सघो था ऐं भट्टी वाईफाई मां मुकमल फ़ाइदो वठी सघो था। वॾी महिरबानी।